अस्सलाम वालेकुम। अॼु असां पेंट कयूं था ही पत्थर। हिन पत्थर खे मां ऑलरेडी पेंट करे चुकी आहियां। मां तव्हांखे ॾेखारियां थी। नंढा नंढा पत्थर आसानी सां अवेलेबल आहिनि। अॼुकल्ह त नर्सरीज़ जेके प्लांट्स जूं आहिनि उतां आराम सां मिली था वञनि, न त रोड तां या किथे बिल्डिंग ठहंदी हुजे त उन मटीरियल मां तव्हांखे नंढा नंढा पत्थर मिली वेंदा। सो ही पत्थर मां पेंट करे चुकी आहियां। ही तव्हां ॾिसो, ही ठाहियो आहे मूं लेडी बग। ठीकु आहे, त हीउ ॾाढो हिकिड़ो दिलचस्प आर्ट आहे स्टोन पेंटिंग। ऐं इन सां तव्हां हिकिड़ी मामूली शइ खे थोड़ी मेहनत करे हिकिड़ो तमामु सुठो रूप ॾेई सघो था। तो आज हम ये पत्थर पेंट कर रहे हैं। ये छोटे छोटे पत्थर आपको आसानी से प्लांट की नर्सरी से किसी का जहाँ पे कंस्ट्रक्शन हो रही है वहाँ बजरी में से मिल जाएंगे। तो इसको मैंने पेंट कर दिया है। ही मूं वटि पेंट्स आहिनि एक्रिलिक पेंट। ठीकु आहे, सो मां तव्हांखे ॾेखारियां थी असांखे छा छा खपंदो। ही पेंट्स खपंदा ऐं ही डिफरेंट साइज़ जा ब्रश खपंदा ऐं उनखां अलावा ही आइस। मूं हिनखे ही विगली आइज़ हयूं आहिनि, पर ही मिलंदियूं आहिनि बाज़ार में। ये आँखें मिल जाती हैं क्राफ्ट स्टोर पे, लेकिन अगर आपके पास नहीं है तो आप पेंट करके भी इसको बना सकती हैं। अगर पेंट करना भी मुश्किल लगे तो पेपर कटिंग करके थोड़ा सा वाइट और उसके ऊपर थोड़ा ब्लैक वो लगा सकती हैं। ऐं सभिनी खां बेस्ट इहो आहे त पेंटिंग सां ठाहियूं वञनि जेकॾहिं ही अखियूं अवेलेबल न हुजनि। ही अखियूं मार्केट में क्राफ्ट स्टोर्स ते या अॼुकल्ह बुक स्टोर्स ते बि मिलनि थियूं। सो तव्हां इहो ॾिसिजो। ऐं उनखां अलावा ही पेंट ठाहिण जे लाइ कुझु प्लेटूं, कुझु प्यालियूं ज़रूरी आहिनि। ही पाणी मूं रखियो आहे कारो इन लाइ आहे त मां हिन में ऑलरेडी ब्रश ब्लैक पेंट जो धोई चुकी आहियां। ऐं ही कपिड़ो आहे, ठीकु आहे, हिकिड़ो रफ कपिड़ो सफ़ाई जे लाइ। ग्लू आहे ही अखियुनि खे चिंबड़ाइण जे लाइ। त असां शुरू कयूं था। हाणे ॾिसो, ही हिकिड़ो ही तो मूँ कंप्लीट करा, ये मैंने कंप्लीट कर लिया। ये आधा बना हुआ है, पेंट किया, अभी ये गीला है तो इसको मैंने छोड़ दिया है। जब ये ड्राई हो जाएगा तो मैं इसकी आँखें लगा लूँगी। ठीक है, हिनन के मैं बेस पेंट करे छॾियो आहे। ये रेड कलर का पेंट, इससे मैंने इनको रेड कलर में बेस इसकी बना ली है। हिन खे मूं ॻाढ़ो पेंट करे छॾियो आहे पत्थरनि खे। ऐं तव्हां ॾिसो, ही हिकिड़ा ऑर्डिनरी आम सिंपल पत्थर आहिनि। इनजे हेठां मां न कयो आहे छो त ही त रखंदासीं त उहो साइड हेठां हली वेंदो। सो हिन खे 2 दफ़ा कयो आहे पेंट। हिकिड़ो दफ़ो करे वञो ऐं हिन खे सुकण लाइ रखो, वरी वो सुकी वञे त हिकिड़ो दफ़ो ॿीहर करो। इसको 2 कोट किए मैंने, एक करके रख लें, वो ड्राई हो जाए तो फिर दूसरा करें। अभी इसके ऊपर जो डिटेल है वो हम पेंट करते हैं। अच्छा, हूँ त मां अक्सर जॾहिं मूंखे घणो रंग कढणो हुजे त मां ही पंहिंजूं नंढियूं नंढियूं मूं वटि प्लेट्स आहिनि कलर कढण जे लाइ, तो मैं कढनी आहियां। पर हिन में मुझे घट पेंट खपे, मुझे थोड़ा सा पेंट चाहिए, इसलिए मैं इसको किसी प्याली या प्लेट में नहीं निकाल रही हूँ। ठीक है, ही नंढो ब्रश मां खणा थी, हल्को पानी में डिप कंदासीं ऐं बिल्कुलु थोरो पेंट मूं हिन पत्थर जे मथां हयो आहे। तव्हां ॾिसंदव, ही असां हिन जो जेको मथे जो साइड आहे, जो इसका सर है लेडी बग का, वो हम ब्लैक से पेंट करेंगे। ही थी वियो। ऐं ब्रश मां पानी में थी विझी छॾियां जीअं। अच्छा, उन सां गॾु हिन खे बि करे था छॾियूं। ये दूसरा है मेरे पास, इसको भी अभी से कर लेते हैं ताकि फिर बाद में मुझे दोबारा पेंट में ब्रश नहीं डालना पड़े। इतना सा पेंट, थोड़ा सा, ठीक है, उसी ब्रश के साथ तव्हां हिन खे करे ॾिसो, तव्हांखे ॾाढो मज़ो ईंदो। हिकिड़ो इंतहाई दिलचस्प कमु आहे। ही कुझु न आहे, हिकिड़ा मामूली पत्थर, उन्हनि जी जॾहिं शिकिल एॾी सुहिणी थींदी आहे। ही तव्हां किथे बि डेकोरेट कंदव त तव्हांजी हिकिड़ी ज़बरदस्त शइ हूंदी। हिन खे रखूं था, ही ब्रश मां रखां थी पाणी में वापसि। ऐं हाणे मां खणां थी बिल्कुलु नंढो ब्रश। हिन ते मथां बिल्कुलु थोड़ा वार आहिनि, 2-3 वार आहिनि। अच्छा, इसको भी मैं इसी में से हल्का हल्का पेंट लेके और यूज़ करूँगी। ॾिसो, हिन जी बॉडी जी सेंटर लाइन ठाहींदासीं। थोड़ो ॿियो पेंट खणूं था, ज़रूरु ट्राई कजो। ऐं जेकॾहिं तव्हां डायरेक्ट पेंट न करे सघो त तव्हां इहा लाइन हिन ते ड्रॉ करे, इसके ऊपर लाइन लगा के डॉट्स ड्रॉ करके भी आप बना सकती हैं।
ठीक है। ये विच वाली लाइन उन्हें ठाए छड़ी है। इसकी सेंटर बॉडी लाइन मैंने बना दी है। अब इसके डॉट्स बनाते हैं इन जे बॉडी ते। असली में भी तुम पिक्चर ॾिसी सघो था, सर्च कयो असली तस्वीरूं ॾिसो हिन कीड़े जूं। ही गांह में बनिन में हूंदो आहे घणो करे। थोरो थोरो पेंट पहिरियों हणी थी वञा ऐं पोइ मां हिनखे फैलायां थी हल्को हल्को। ऐं जॾहिं मां ही डेकोरेट कंदमि किथे बि त उहो बि मां तव्हांखे ॾेखारींदमि त आख़िर मूं फाइनली हिननि जो छा कयो आहे। ठीकु आहे। हीउ ॾाढो हिकिड़ो सब्र सां करण वारो कमु आहे। जल्दी कंदव त हीउ सुठो कोन ठहंदो कॾहिं बि। ये बहुत आराम से और बहुत सब्र से करने वाला काम है। ॾिसो हिन जी बॉडी ते स्पॉट्स मूं ड्रा करे छॾिया आहिनि, पेंट करे छॾिया आहिनि। ये हाणे रखां थी मां, छो त हिनखे सुकण में थोड़ा टाइम लगंदो। पखो मुझे बंद है हिनमहिल। अगर हम पंखा चलाएंगे तो ये जल्दी सूखेगा, लेकिन इस वक्त वीडियो में आवाज़ आएगी तो मैंने पंखा बंद कर दिया है। तो हम फिर इस दूसरे वाले की बॉडी लाइन, सेंटर लाइन ड्रॉ करते हैं। ॿिए ते बस लाइन कढूं था। सेंटर लाइन ठही विया। हाणे असां हिन जा डॉट्स जेके आहिनि, स्पॉट्स हिन जी बॉडी ते ब्लैक कलर जा, उहे ठाहींदासीं। ऐं तव्हांजा ॿार जेके आहिनि उन्हनि खे तव्हां मोकलुनि में ही कमु सेखारे सघो थियूं। उन्हनि खे टास्क ॾियो, ही टारगेट ॾियो त भई अहिड़ा पत्थर वठी अचनि। ऐं चाहे भले पहिरियों दफ़ो में उन्हनि खां सुठो कोन ठहंदो, पर हिकिड़ा बिज़ी रहंदा, मसरूफ़ रहंदा हिकिड़े क्रिएटिव कम में। ऐं जॾहिं हू ठाहे वञनि त तव्हां उन्हनि खे घर में किथे न किथे डेकोरेट कयो ऐं उन्हनि खे शाबाश ॾियो त हू बजाए पंहिंजो टाइम ज़ाया करण जे कुछ चङो कंदा। ठीक है। छोटे बच्चे अगर आपके, उनको आप छुट्टियों में, समर वेकेशंस में ये काम दे सकती हैं। उनको चीज़ें ला कर दें, उनको कहें बनाएं। ये जब बना लेंगे तो आप इनको कहीं घर पे डेकोरेट करें, अपने लोगों को दिखाएं, फैमिली को, रिश्तेदारों को। तो बच्चे जो है इससे बहुत ज़्यादा खुश होते हैं, उनकी हौसला अफजाई होती है, उनको अपनी अहमियत का एहसास होता है कि मेरी बनाई हुई चीज़ को घर में डेकोरेट किया गया है। अच्छा, ये ब्रश असां पानी में वॉश करे ऐं फ़ौरन कपिड़े सां धोई छॾींदासीं त जीअं हिननि ते पेंट जेको आहे उहो सुकी न वञे। थी विया। उन खां पोइ हाणे ही ॿ ड्राई थींदा ऐं ही मुंहिंजो हिकिड़ो तक़रीबन सुकी वियो आहे, ड्राई थी वियो आहे। त मां हिन जे मथां ही ॿ अखियूं थी हणां। ही अखियूं आहिनि मां वटि विगली आइज़, ये मार्केट में मिल जाती हैं आसानी से। मेरे पास ये हर साइज़ में है। तो ये दो छोटी सी मैं निकाल लेती हूँ। ये दो ये मैंने निकाल ली है। ये इसको लगाऊंगी मैं और बाकी को मैं रखती हूँ अभी। असां हाणे ये ग्लू हमेशा मां यूज़ कंदी आहियां पंहिंजे क्राफ्ट वर्क में। त ही ॾिसो, बिल्कुलु थोड़ी दबाईंदासीं। जो घणी अची वेंदी त मुसीबत थी वेंदी, पोइ हिनखे हैंडल करणु ॾाढो ॾुखियो हूंदो आहे। हीअ संभालंदी कोन्हे, इलाही सारी निकिरी ईंदी आहे ऐं पोइ गंद थींदो आहे। ठीकु आहे। पहिरियों मां हिनखे ढकु ॾींदमि, उन खां पोइ असां हिनखे सेट कंदासीं। हीअ ॾिसो, ठीकु आहे। त हीअ असांजो रेडी आहे। पहिरियों बेस कोट कईसीं, पोइ हिन जो जेको आहे कारो जेको मुंहं जो साइड आहे उहो पेंट कयोसीं। हीअ लाइन कढी ऐं पासनि खां डॉट्स ठाहिया ऐं हीअ अखियूं असां हिननि ते हयूं आहिनि। वरी बि चवां थी त अखियूं अगरि तव्हांखे पहिरीं ॻाल्हि त मिली वेंदी, वॾनि शहरनि में त मिलनि थियूं, पर तव्हां अगरि कंहिं नंढे शहर में आहियो, अवेलेबल न आहिनि, का ॻाल्हि न आहे। पेंट कयो। पेंट नथा करे सघो त कागज़ जा नंढा नंढा वाइट सर्किल कटियो, उनजे मथां मार्कर सां हिकिड़ो ब्लैक डॉट ठाहे वञो ऐं पोइ उहे बस सर्किल हिननि जे मथां चिंबड़ाए वञो। सो मूंखे उमेदु आहे त हीअ अॼु जी वीडियो तव्हांखे वणी हूंदी, हीअ आइडिया तव्हांखे वणियो हूंदो। त जेकॾहिं वणियो हुजे त मुंहिंजो तव्हां हीअ वीडियो लाइक कयो, शेयर कयो, कुझु चवणो आहे त कमेंट कयो ऐं पंहिंजी फ्रेंड्स फैमिली खे ज़रूरु ॿुधायो हिन जे बारे में। ऐं मुंहिंजो चैनल सब्सक्राइब कयो त जीअं फ्यूचर में अञा मां कुझु ॿियो सेखारियां त तव्हां उहो बि आसानीअ सां ॾिसी सघो। सो इनशाला वरी कंहिं ॿी अहिड़ी सुठी वीडियो सां, कंहिं क्राफ्ट जी वीडियो सां असां वरी मिलंदासीं। पंहिंजी ॿोलीअ सां ॾाढो प्यारु कयो, पंहिंजे कम सां प्यारु कयो।
अल्लाह तव्हांखे ख़ुशि रखे, पंहिंजे वक़्त जो सही इस्तेमालु कयो। अल्लाह वाहिद।